बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इंडस रेडियो FM जे स्टूडियोस में तफसीली खबरों से गद हाजिर थियो आहियां फरमान अली सुमरो। सामीन पे दस्तूर तफसीली खबरों का पहिरीं वाजी समाअतुन ताईं अज जूं ख़ास खबरों। कराची में बदमनी ते कंट्रोल करण लाइ वधीक 9600 CCTV कैमराऊं लॻाइण जो कम शुरू थी वियो। पहिरियों दफ़ो 3000 सिक्योरिटी गार्डन जी डेटा भी गॾु कई वई। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवण आहे त जेके सीड़पकार 2012 में करप्शन जे करे मुल्क छॾे विया उहे अॼु वापसि अची रहिया आहिनि। ओगरा तरफ़ां फेबरवरी महीने में पेट्रोलियम शयुनि जा अघ घटाइण जो इम्कान। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत में को बि टकराव न आहे। सिंध जे तारीख़ी माग मूमल जी माड़ी जी इल्मी ऐं अदबी ॻोठ बुखारा बेरड़ी में नामियारे अदीब शाइर सहाफ़ी अमीर बुखारी जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। सिंध जे आबादगारनि हुकूमत पारां यूरिया जे अघनि में 200 रुपयनि जी घटिताई खे नाकाफ़ी करार ॾेई छॾियो। नेशनल प्रेस क्लब घोटकी जी गरजाणी थी गुज़री। ऐं हाणे इन्हनि ख़बरुनि जा तफ़सील, पर इन खां अॻु में हिकु कमर्शियल ब्रेक। समीन नेशनल प्रेस क्लब घोटकी जी गरजाणी नेशनल प्रेस क्लब घोटकी जे सदर रशीद कलेरी जी सदारत हेठि थी गुज़री, जंहिंमें साल 2019 जी नई बॉडी इलेक्शन ज़रिए चूंडी वई, जंहिंमें ॿीहर रशीद कलेरी खे सदर मुंतख़िब कयो वियो ऐं समूरनि मेंबरनि जी राय सां नेशनल प्रेस क्लब घोटकी जे मेंबरनि तोड़े उहिदेदारनि जी सलाह मशवरे सां राशिद हुसैन आरआई, किरशन लाल, अयास मलिक ऐं अब्दुल मजीद लाखो तरफ़ां प्रेस क्लब जे इजलासनि मां मुसलसिल गैर हाज़िर रहण ते उन्हनि जी नेशनल प्रेस क्लब घोटकी मां मेंबरशिप ख़तमु कई वई, जॾहिं त नेशनल प्रेस क्लब जी साल 2019 जी नई बॉडी चूंडी वई। सरपरस्त आला सैयद अख्तर बुखारी, सदर रशीद कलेरी, सीनियर नायब सदर MA डहर, अमाला चारण, नायब सदर शकील अहमद मलिक, जनरल सेक्रेटरी अरसलान आरबी, जॉइंट सेक्रेटरी इरफान अली शाह, प्रेस सेक्रेटरी बख्तियार मेमन, खजानची आबिद अब्बासी, चेयरमैन वर्किंग कमेटी सैयद मंजर शाह बुखारी ऐं मेंबर अब्दुल हकीम शेख, आमिर अली मलिक, जमील अहमद महर चूंडिया विया। जॾहिं नेशनल प्रेस क्लब घोटकी जे चूंडियल सदर रशीद कलेरी ॿियनि चूंडियल उहिदेदारनि खे एडवोकेट अली असगर पहार, सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवान सैफ अब्बासी, मलूक भुट्टो, मंसूर अहमद मंगी ऐं ॿियनि नए चूंडियल बॉडी खे मुबारकूं ॾिनियूं ऐं चयो त नेशनल प्रेस क्लब घोटकी सदाईं हक़ सच लाइ आवाज़ बुलंद कयो आहे। मीडिया में मसइलनि खे खणण सां ग़रीब, मिसकिन ऐं बोझ माण्हुनि खे वॾो रिलीफ मिलियो आहे ऐं असीं उमेद करियूं था त अॻु जीअं ईंदड़ उहिदेदार अवाम जे हक़ लाइ हक़ सच जो आवाज़ मीडिया ज़रिए ऐवाननि ताईं पहुचाईंदा। जॾहिं त नव मुंतख़िब सदर रशीद कलेरी चूंडियल उहिदेदारनि मेंबरनि खे हिदायत कई त हू प्रेस क्लब जे फलाह ऐं बहबूद लाइ कमु कनि ऐं मज़लूम अवाम सां थींदड़ ज़्यादतियुनि बाबति हक़ सच जो आवाज़ बुलंद कनि त ईअं अवाम खे ऐवाननि ताईं मज़लूम अवाम जो आवाज़ पहुचाइनि। हुन चयो त सहाफ़त हिकु बहितरीन पेशो आहे, सही सहाफ़ती कंदड़ सहाफ़ी जी उहा के इबादत में शुमार आहे। हुन चयो त आईंदा मीटिंग में जेको मेंबर शिरकत न कंदो उनजी मेंबरशिप मुअतल कई वेंदी ऐं हुन नए चूंडियल बॉडी खे पिणु मुबारकूं ॾिनियूं। सामीन ही हुयूं हिन वक़्त ताईं ख़बरूं जेके वाजी समाअतुनि ताईं पहुचायूं वयूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ असां सां गॾु रहो। फरमान सुमरो खे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।